हर वालदेन चाहे तो त मुंहिंजो ॿारु होशियारु रहे, त उन लेवल जो स्कूल चेंज करे थो ऐं सुठनि स्कूलनि में मोकिले थो। उन बावजूद बि उन जो ॿारु जहिड़े तरीक़े सां वालदेन चाहे थो ओड़े तरीक़े सां उन खे रिज़ल्ट नथो मिले। उन जूं कई वजूहात आहिनि। उन्हनि मां नंबर 1 वजूहात इहा आहे त अगरि ॿारु क्लास में वेहे थो त उन जी दिलचस्पी लेक्चर ॿुधण में न आहे, या ॿारु स्कूल खां कमु वठी घर वञे थो त उहो घर स्कूल कमु मुकमल न आहे, नथो करे अचे। जीअं सुबुह ते वरी ॿिए दफ़े अचे थो स्कूल त उनखे उहो कमु यादि न आहे, या उनखे वालदेन जीअं घर पहुचे थो ॿारु त उनखे कंहिं न कंहिं कम सां मोकिले छॾीनि था, जीअं उहो ॿारु स्कूल जो कमु नथो करे सघे। अहिड़े इहे वजूहात आहिनि जंहिंजे करे असांखे पॉज़िटिव ऐं असां जेको चाहियूं था त रिज़ल्ट मिले त ओड़े तरीक़े सां रिज़ल्ट नथो मिली सघे। त तव्हां सभिनी वालदेन खे इहा इल्तिजा आहे त तव्हां ॿारनि जो चेक एंड बैलेंस रखो, पंहिंजो वक़्तु कुझु क़ुर्बान कयो पंहिंजनि ॿारनि ते जीअं उहे सुठे तरीक़े सां तालीम हासिलु कनि। जेको तालीम सुठे तरीक़े सां हासिलु नथो करे त उनजी थोरी निगहबानी कनि, उन्हनि जे स्कूल मैनेजमेंट सां मिलनि त छाजे करे हीउ ॿारु असांजो वीक आहे ऐं हिन ॿार खे असांजे ॿार खे छो कोन कुझु अचे थो। अहिड़े तरीक़े सां पाण तालीम खे बहितरु बणाए सघूं था। अगरि हिकु फ़र्द खे तालीम आहे त उहो इंसानु पंहिंजी टोटल फैमिली खे, टोटल कुटुंब खे तब्दील करे सघे थो। असां सभई मिली करे उस्ताद, स्कूल मैनेजमेंट ऐं वालदेन, ॿार सभु मिली करे अगरि हिक शइ ते फोकस कंदासीं ऐं ॿारनि खे ख़ासि करे इहा क़ुर्बानी ॾियणी पवंदी त रांदियुनि रूंदियुनि ऐं जेको मोबाइल ते टाइम घणो वेस्ट था कनि, टीवी ते टाइम घणो वेस्ट था कनि, उनखे छॾे करे फ़क़ति किताबनि ते फोकस कनि ऐं हिकिड़ो ॾींहुं उहो फिक्स करे छॾीनि, या त जुमो या आचर हिकिड़े ॾींहुं उहा रांदि रूंद भले कनि। रांदि रूंद बि हिकु ज़िंदगी जो हिसो आहे, पर अगरि जंहिं बि शइ खे वठनि त टोटली फोकस उन शइ ते हुजे जीअं उहा शइ उन जी बहितरु थी सघे। अगरि रांदि खेॾनि था त रांदि ते टोटल फोकस हुजे, अगरि बुक्स था पढ़नि त बुक्स ते टोटल फोकस बुक्स ते हुजे, त जीअं उहो रिज़ल्ट पॉज़िटिव हमेशह ईंदो। अगरि रांदि खेॾे थो त उन जो ख़्यालु ॿिए तरफ़ आहे त उहो सुठे तरीक़े सां रांदि न खेॾी सघंदो। अहिड़े तरीक़े सां बुक्स में, अगरि बुक्स में उन जो ख़्यालु आहे, बुक्स पढ़े थो, अगरि उन जो ख़्यालु ॿिए पासे आहे त उहो बुक्स सुठे तरीक़े सां न पढ़ी सघंदो। हिकु इहो मुंहिंजो मैसेज सभिनी वालदेन ऐं उन्हनि शागिर्दनि लाइ आहे त वालदेन खे घुरिजे त उन्हनि जी चेक एंड बैलेंस ॿारनि जो रखनि ऐं शागिर्दनि खे घुरिजे त जेको स्कूल कमु उन्हनि खे ॾिनो वञे थो त उहो घर सुठे तरीक़े सां यादि कनि। जेको बि घर कमु उहे पढ़नि था ऐं जेका शइ उहा उन्हनि खे सम्झ में नथी अचे त सुबुह ते वञी करे उहे अंडरलाइन करे वञनि शयूं, सुबुह ते वञी करे उन रिलेटेड टीचर्स खां जंहिं सब्जेक्ट में उनखे कमी कोताही पेश आई त उन खां पुछी करे जीअं पंहिंजी तालीम बहितरु बणाए सघिजे। अगरि तालीम असां बहितरु बणाए वियासीं त हिन मुआशिरे खे असां तब्दील करे सघंदासीं। असां मुल्क जी मईशत सुठे तरीक़े सां बहितरु बणाए सघूं था। असां सभिनी खे घुरिजे त तालीम ते फोकस कयूं।